अल्लाह फरमाए थो कुल आरई तुम ऐं ॿियो जेको वॾो असां खसारो कयूं था, कुल चईनि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सोचे ॿुधायो, कुल आरई तुम माना तव्हां सोचो ईमानदारीअ सां, मां तदऊन मिन दूनिल्लाह, अल्लाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, त फलाणा मूंखे पुटु वठी ॾे, फलाणा मुंहिंजो कमु कर, अल्लाह खां सवाइ जिन खे छॾियो था, चए थो सोचो अरूनी ऐं मूंखे साबित करे ॾियो माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, इन्हनि ज़मीन में का शइ ठाही आहे, का शइ इन्हनि जी प्रॉपर्टी आहे, का मख ठाही अथनि, को मच्छर ठाहियो अथनि, या मालिक आहिनि, चए थो मूंखे ॿुधायो, अल्लाह थो पुछे। अम लहुम शिरकुन फी समावात, या इन्हनि जी पार्टनरशिप आहे मूंसां हिन क्रिएशन में, कंहिं चंड ठाहियो आहे, कंहिं सिजु ठाहियो आहे, चए थो ॿुधायो, सोचे ॿुधायो। पर जेकॾहिं चओ था त हा साईं, त चए थो ई तूनी बि किताबिन में क़बिल हाज़ा, त चए थो पोइ या त मूंखे हिन क़ुर में ॾेखारियो या अॻियनि क़ुर में ॾेखारियो, उहो आसारतन मिनल इल्म, या को साइंटिफिक एविडेंस ॾेखारियो, इन कुन तुम जे तव्हां सचा आहियो, का एग्रीमेंट ॾेखारियो त मां हिननि खे लिखी ॾिनो आहे त चंड तो ठाहियो आहे, सिज तो ठाहियो आहे, या को आसारतन मिनल इल्म माना का साइंटिफिक एविडेंस ॾियो, या बि किताबनि में क़बिल, या हिन क़ुर में या अॻियनि क़ुराननि में। हाणे मां स्टडी पियो थो कयां न हिंदुनि जे वेदनि जी, अॼुकल्ह मां उहो स्टडी कयां पियो, त हिंदुनि जे वेदनि में उहे ई आयतूं आहिनि जेके क़ुर, ईअं थो लॻे ॼण हिन क़ुर जी कापी कई अथनि, लेकिन हिंदुनि जा वेद 6000 साल पुराणा, हे त 15-16 साल पुराणो असांजो दीन आहे, त माना क़ुर त ईंदा रहिया आहिनि। इन कुन तुम सादिकीन, जे तव्हां सचा आहियो, चए थो वमन अज़ल, चए थो पोइ इहो माण्हू त सफ़ा वाहियात थियो, इहो गुमराह हुआ, कहिड़ो मिमई यदऊ मिन दून अल्लाह, जो अल्लाह खे छॾे ऐं ॿियनि खे थो सॾे त फलाणा मूंखे कमु कराए ॾे। मल ला यस्तजीब लहू इला यौमल क़ियामत, जो क़यामत ताईं सॾु बि कोन था ॾियनि, ॾींदा अल्लाह खां सवाइ तव्हां कंहिंखे सॾु ॾींदो? पोइ माना तव्हां छा था चओ त हुनजा कन ॿुधनि था, बाक़ी गूंगो आहे, भई मां तव्हांखे उते सॾु कंदा, तव्हांखे सॾु कनि जवाबु ॾींदव न? त अल्लाह थो चए जिन खे सॼो था उहे जवाब बि कोन था ॾियनि क़यामत ताईं। पर चए थो सच इहो आहे, व हुम अन दुआहिम गाफ़िलून, तव्हांजा हुननि ताईं सॾ पहुचनि ई कोन था, उहो गाफ़िल आहिनि, बेॾो ई आहिनि जिन खे तव्हां सॼो था। छाजे करे? हाणे इहा तशरीह किथां आणियूं? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो, चई इनमा नस्मतुल मोमिन, चए थो मोमिन जो रूह मरण साण ई पहुचाए वञे थो जन्नत में, मरण सां। ताइरुनि पर पखीअ में विधो वञे थो, या लखी शजरिल जन्नत, जन्नत जे शजर माना वणनि ते वञी वेहे थो, खाए थो, पीए थो, हिन क़बर में हुनजो रूह आहे ई कोन, कॾहिं ईंदो? हता यर्ज इलो जसद ई, इहो मोटंदो पंहिंजे जिस्म में, योम युबस, जॾहिं क़यामत थींदी। माना कंहिं नेक जो रूह ई कोन्हे हिते, तॾहिं त चवे थो न त हू तव्हांजे सॾनि खां गाफ़िल आहिनि, छाकाणि त तव्हां जेको आहे सो चए थो न वहुम अन दुआहिम गाफ़िलून, जेके तव्हां हुनखे सॼो था कोन था ॿुधनि, परे आहिनि न। असां हिते दरवाज़े ताईं कंहिंखे सॾु कंदासीं ॿुधंदो? त 7 आसमाननि ते आवाज़ु कीअं पहुचंदो?